अबा खैर त आहे? अॼु कुछ वेगाणू थो लॻे पियो। बस मां ईअं अबा मां खां थो लिकाई। सच ॿुधाए, बुख लॻी थई छा? न मां पाण गरीब माण्हू बुखन दुखन जा ॾाढा आहियूं। बस जी कर्ज सोढ़ो कयो थम। होॾां धनु धूपार यो दुकानदार, होॾां गुलू बिजलीअ वारो। ओ छा थींदो अबा? हू शायर न कांगल तोताई, उहो आयल आ। विढ़ियो थई छा? न मां हुन मूंखे सलाह ॾिनी आहे त मूंसां गॾु हल त तोखे शहर में का नौकरी को पोरियो वठी ॾियां। त पोइ वञ अबा। वञा कीअं मां? न भाड़ो न भुतो, न हुन वटि ॾोकड़ न मूं वटि ॾोकड़, ॿई ख़ुदा जा महिमान। खैर हथ पेर हणबो, दुआ कजाई अम्मा। अबा अल्लाह जी दुआ थई, जेॾां पेर तेॾां खैर हूंदी। छो मासी, अॼु घुमाणी वेठी आहीं? खैर त आहे? हा मां खैर आ। वतायो संभरियो आहे पोरे लाइ शहर। त वञण ॾिस मासी, हिते कहिड़ा सोन पिया विरहजन। पर मां हुन वटि भाड़े ख़र्च जो पैसो ई कोन्हे, कीअं वञे? छो मासी, तो जेके ब भलियूं रिलियूं ठाहियूं हुयूं उहे कोन विकाणियूं छा? उहे बि बचे साल वतायो खणी वियो हो विकणण लाइ। पर छा मासी? ए अम्मा, पोरी साबुल जी झुगी पई ही झुरी, हुन जा ॿारड़ा सीअ में पे ॾकिया, सो वतायो उहे ॿई रिलियूं उन्हनि खे ॾेई आयो। खैर आहे मासी, दिल न लाहे। मासी, ही नंढड़ा वाला विकणी उनखे पैसा ॾेस त वञी धंधे सां लॻे। पर अम्मा कुछ न चओ मासी, पंहिंजा गिड़ा लेखा आहिनि। पुलतरू अॼु तूं पाण वारे ॻोठ में वञ, गरीबन जी जांच करे उन्हनि जी लिस्ट ठाहे अच। छो साईं, उन्हनि खे चालान कराए दो छा? न बाबा, मूं सोचियो आहे त गरीब माण्हुनि में इमदाद विराजे। इमदाद? हा बाबा, सियारो आहे, उन्हनि में कंबल ऐं राशन विराजे। पोइ त सही सॼो ॻोठ धने धोपार ताईं गरीब ॾिसण। छो त गरीब पर अमीर बि इमदाद जे पुठियां आहिनि। पुलतरू, उन्हनि गरीब माण्हुनि खे इमदाद ते हिरायो वियो आहे। इहा इमदाद इन्हनि जे हॾनि मां निकिरंदी आहे। चरिया सम्झ। सच था चओ सरकार। इन्हे तरीक़े सां इन्हनि जी हमदर्दी वठबी, पोइ इलेक्शन खटबी, गरीब होश में ख़ुश। भलायो ॾोकड़ गच थी। हाउ 1000 रुपया खनो आहिनि। ॿुध, बस में पिछनी में हूंदा अथई, इहो ॾोकड़नि जो मिड़ई ख्यालु कजांइ, मथां खीसो कतरे वञे नी। बेली उन्हनि खे पोइ अलाह पूजंदो, बाक़ी पाण छा कंदा तूं? हाणे तूं ईअं कर, ये पैसा मूंखे ॾे त मां संभाले रखां, तूं बेफिक्र थी रह। इहो कमु चङो आहे। अचे ही वटि 1000 रुपया काबू करे रखजांइ। ठीकु आहे, पर यार ॻाल्हि ॿुध, मूंखे बस में अंदरि वेहण सां उल्टियूं बि ईंदियूं आहिनि ऐं मथे खे चक्कर बि ईंदा आहिनि। तंहिंजे करे तूं अंदरि वेहजा, मां वरी बस जे मथां वेहंदुसि। ठीकु आहे न? मां अंदरि वेहंदुसि, तूं बस जी छिति ते वेहंदो। ठीकु आहे, ठीकु आहे। ओया बस अची वई, बस अची वई। हल किरायो ॾे। मथियो ॾींदी, मथियो किरायो छो नथो ॾी? ॿुधायो मां न, मथियो ॾींदी वरी छो आई? केर बि हुजे, किरायो तूं ॾे त ल।
अड़े अड़े असांजो मिठड़ो भाउ हिते ओचितो। अला असांखे त केतिरा ॾींहं थिया आहिनि तव्हां सां मिलंदे। परियां थी आयो केरु मूं तव्हांखे सुञातो कोन। अड़े यार शाबस त ईअं को विसार पो आहे छा? अॼु सुञाणी नथो, असां तो वटि रही आया आहियूं। हलाए हूंदो यार, पर हिते गाॾियूं मोटरूं ट्रकूं बसूं ॾिसी मुंहिंजो मथो फिरी वियो आहे। अचो साईं, होटल में था हलूं, कुझु खाइजे पीजे, तव्हांजी ख़िदमत कजे, पोइ मन सुञाणो। अव्हां जा कुर्ब थिया, पर मूंखे बख़्श कजो, मूं तव्हांखे सुञातो कोन, मुंहिंजो मग़ज़ कमु नथो करे फिरी वियो आहे। अचो अचो वेही था ख़बर उचारूं कयूं। केॾां यार? अचो अचो अचो। जी सर, हिकिड़ी फुल कढ़ाई खणी अच। जी सर। ॿी कर ख़बर, ॻोठ ॾांहुं त ख़ैरु हो न? यार ॻोठ ॾे त सॼो खेर आहे, पर पाणी तर वठी वियो आहे, हेल बरसात बि कान उठी आहे, फसल बि कोन थिया। हा इहो त असां ॿुधो, पर मिड़ी ख़ैर आहे। खेर कोन्हे, महांगाई चोट चढ़ियल आहे, इन जे लाइ त हेॾे पोरे लाइ पंधु पियो हा, पर जेको न हमरा मूंसां गॾु हुआ उहो त गायब थी विया। कहिड़ो हमरा? इहो जेको अरडो ऐं महान शार न कांगल तोताई उहो। अरे इहो पाण वारो कांगल ख़ैर आहे, इन खे जो था ॻोल्हे वठूंसि। बस त पोइ यारियो तव्हांजो मुंहिंजे मथां थोरो थींदो। मानी खाई कांगल वटि था हलूं। हा खणी बगिरा। मासी अॼु हू फुलतरू आहे न, ॻोठ जे ग़रीबनि जा नाला लिखंदो पियो अथे। अई अम्मा ख़ैर त आहे, गरीबन कहिड़ो ॾोह कयो आहे जो इहो फुलतरू थो नाला लिखंदो वते। फुलतरू चए पियो तरेस नाथो खान ग़रीबनि में इमदाद विराईंदो। अय अम्मा अल्लाह ॾे त पंहिंजे हथ जे पोरे मां ई बरकतूं ॾे, बाक़ी हाणे इहे ख़ैरातूं केतिरा ॾींहं खाई बियूं। अलाए मासी, असांजा माण्हू बि ख़ैरात पोयां लॻियो पवनि, हिक ॿिए खे धिका ॾे बि अॻिते था वधण। बस जी जल, अल्लाह साईं सभिनी खे साने ॾे। हिक हिक शनाख्ती कार्ड ते ॿ माण्हू था पैसा वठनि, असुल बुख काहे पई थनि, काहे परावा हक़ था ज़ब्त कनि। भला तुंहिंजो पुट शहर पहुतो, मासी का ख़बर पई? हड़ी अम्मा अञा अॼु सुबुह त वियो आहे, अलाए मुंहिंजे बचड़े मानी खाधी बि हूंदी अलाए न। मासी शहर में को बुखियो रहे तो हुते त अलाए कहिड़ा कहिड़ा ताम था मिलनि। दादा मानी खाई ढो कई या अञा कुझु खाईंदे? न न न न, तव्हां सभिनी जा वॾा वड़ लख थोरा, पर मां त अञा फिको पियो थो थियां। तव्हांजा नाला अलाए छा आहिनि यार? आऊं हमीद ऐं ही रफ़ीक आहे। अवां हाणे यादि कयो। रफ़ीक तूं हाणे वञ, मिठो पान वठी अच भाऊ जे लाइ, ऐं मां हिन जे लाइ आइस्क्रीम वठी थो अचां। बस ॾाढी तकलीफ़ न करियो, घणो खाधो थी पीतो थी। ईअं वरी कीअं थींदो, बस हिकु मिंट वे, असीं अचूं था। रोकड़ था ॾियण वञनि होटल वारे खे। घणनि खां भला आहिनि छोकिरा यार। हाणे पिया मानिया ॾोकड़ ॼण खाधोसीं ॾाढो भलो, कढ़ाई लॻी पई, वॾा कुकड़ वुकड़ गरम खाधा, हाँ तो सड़े खैर ही मोटी अतने ॾोकड़ ॾेई त पोइ हिननि खे चवां तुम के कांगल तोताई ॾे वठी हलो। हा इन जी बेड़ी बोरिया 1000 रुपया खणी वा, निभागो नोर डेरा 1200 रुपया बिल कढ। भुलियो ई भाऊ, पैसा त हू तव्हां खे ॾींदा न, हो जेको छा नाला अथनि इहो हमीद ऐं रफ़ीक, मां त हुनजो महिमान आहियां। छोकरा चई आहिनि बिल वॾेरो ॾींदो, कढ 1200 रुपया। अॻे खोजा ये शहरी सूचल बूचल बि मूंखे ठगे विया छा? हलन असांजा उस्ताद मिड़ी पिया तगूं, पर तूं ॿुधा त इहो शाइर तोताई ऐं वतायो केॾां विया आहिनि? यार जेको पाणारो शाइर आहे न, इहो नालो चाहेसि कांगल तोताई, वताए वीचारे खे वठी वियो आहे शहर। चईं त तोखे नौकरी तो वठाए ॾियां, अॻिते त सही आहे अलाह खे ख़बर। उस्ताद यार इहो ॾटा ॾेई वठी वियो अथसि,
किथे गरीब जो वञाए न सिर। आहे सही वॾो रोल सॼो ॾींहुं अथसि रुल रुला अलाए साईं किथां जो पाणी पियो वेठो अथई पर यार वतायो बि त ॿार त कोन्हे न। उस्ताद ॻाल्हि नंढे वॾे जी कान्हे, वक्त जी आ। हिन दौर में नंढड़ा कुआ वॾनि जा कन कटियो वञनि। वतायो त वरी बि सादो माण्हू आहे। बसि यार अलाह के पार था इन मिसकीन वीचारे खे का नौकरी मिली पई काची कर्ज़ लाए बाक़ी साईं हिन दुकान ते त कर्ज़ुनि जा फेरा आहिनि फेरा। अलाह ख़ुशि कंदुसि मन को गरीब खे रोज़गार मिली वञे। बसि यार दुआ कयोसि बाक़ी यार अथव गरीब वई बोझ माण्हू। जल्दी अचोला सफ़ा को जॾो ही जॾो कोन्हे मां फाथो आहियां कल्ह खां वठी ठगनि जा पियो ठगिजा। अरे पो ठगन जे वर छो थो चढ़ी? मूंखे कहिड़ी ख़बर त कांगल तो ताई शायरी मुंहिंजा ॾोकड़ खणी भॼी वेंदो। मूंखे कहिड़ी ख़बर दिमाग़ में बस वारो मूंखे थेलो ॾेई मूंखे बस मां लाहे छॾियो त हल हल। मूंखे कहिड़ी ख़बर त सूटल बुटल शहर जा छोड़ा ऐं मूंखे मानी खाराए ऐं मूंखे फासाए पाण भॼी वेंदा ॾोकड़ मुंहिंजे गाॾे में। हिते विख ते हिक ॿिए खे माण्हू सीर वाईंदा आहिनि। सुठो थियो होटल जो मालिक रहमदिल्ला जो बिल में तो खान को थां थो मलाए। हेॾा में दिलि धूड़ आहे हुन जा माण्हू मुंहिंजी कमी था खणी विया आहिनि। ऐं सेठ खे चवां थो उते रहम कंदो। बारो ॾिसो रस नत खान जी रहमदिली पाण तकलीफ़ करे आयो आहे। चकरी ॼाड़ी न हणंदो आहे कम बि करे ॾेखारींदो आहे। रस भाइरो मां तव्हां सां दुख सुख में गॾु आहियां। ख़बर आहे त पाणी जी खोट ऐं महांगाई आहे। तव्हां ग़रीबनि जी हालत मूंखां ॾिठी कान थी थिए इन जे करे मां तव्हां सभिनी जी मदद करण आयो आहियां। रईस नाथा खान जेकॾहिं तव्हां ॻोठ वारनि ग़रीबनि जी मदद कंदो न त इलेक्शन में वोट बि तव्हांखे ॾींदासीं। रेस इमदाद मूंखे बि खपे महांगी असल मारे छॾियो आहे। ख़बर अथम तोखे जेको कुझु मिलंदो खपाईंदे पर तूं खुटको न कर तोखे छॾिबो कोन। तूं इमदाद वठण कोन वेंदा? आऊं छो इमदाद वठां मूंखे कान्हे ज़रूरत इमदाद जी। तूं बि गरीब आहीं तोखे बि ज़रूरतूं आहिनि। उस्ताद अलाह ॾींदो किखां वेही पिनूं तूं बि त कोन वे न। यार मां पोरियत आहियां हुनरमंद आहियां हरू भरू कंहिंजो को मुहताज कोन आहियां जो पिनण वञा। बसि इहा ॻाल्हि कम जी कई अथई इहो सोचे आऊं बि कोन वियसि। यार ॾिस न वतायो असां सभिनी जो यार वीचारो हो महिनत बि करे थो मज़दूरी बि करे थो पर यार कंहिंजी अॻियां हथ कोन थो टंगे। जेकॾहिं हू कोन थो पिने त पोइ भला असीं कंहिंजे अॻियां हथ छो टंगियूं? ॿुधाए ॾिस न पाण में ठाहियो जेको वठंदो आहे उन जो हथ सदाईं हेठां हूंदो आहे ऐं जेको ॾींदो आहे उन जो हथ सदाईं मथां हूंदो आहे। तूं कंहिंखां न सवार वठी ॾिस ॾियण वारे जो हथ हेठां हूंदो वठण वारे जो मथां। यार केॾी महिल तूं चई हेठां हूंदो केॾी महिल तूं चई मथां हूंदो। यार इहा आतम कहाणी मूंखे सम्झ में मेरी कोन आहे। बाबा मूं तुंहिंजो कमु ॾिठो आहे तुंहिंजो हथ साफ़ आहे ऐं मूंखे वणियो आहे शाबाश। सेठ माण्हू जेको बि कमु करे न ईमानदारी सां करे। ठीकु आहे बाबा अॼु खां पोइ तूं मूं वटि ई कमु कर तोखे रिहाइश बि मिलंदी ऐं 10,000 रुपया महीनो। ॿुधा मंज़ूर अथई? हल मंज़ूर आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा तोखे कपिड़ा ऐं बूट बि मिलंदा। बूट कपड़ा वाह सच हिकिड़ी चांहि 18 बिल ॿुधा सेठ हे वो साॻो ई ठोकी शायर जंहिं मुंहिंजा 1000 रुपया खयां खणी भॼी वियो मूंखे बस में विहारे चए मूंखे उल्टियूं ईंदियूं न मथे तो चढ़ी विया न अड़े केॾा भॼी वियो मूंखे छॾे। मूंखे माफ़ कर बताया मूंखे माफ़ कर। अरे 150 पैसा या वरी घुराया पुलिस के? न सच पुलिस न पैसा ॾियांसि थो दे जल्दी कर ॾियां थो 50,000 रुपया। ईमानदारी ऐं सच्चाई सां माण्हू कमु कंदो न त पंहिंजो पोरियो बि मिलंदो ऐं विञायल